हेलो सभिनी दोस्तनि खे सलाम। असांजी कचहरी जो टियों पॉडकास्ट जो एपिसोड आहे ऐं असां सभु हीअं लंडन में वेठा आहियूं थेम्स नदी जे किनारे ते। ऐं आऊं आहियां आकाश। साईं मां राकेश। मां आसिफ़। ऐं अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे आसिफ़ जो, त तव्हां प्लीज़ टेक ओवर। हा, मां चयो ॿ कंप्यूटर साइंटिस्ट हिते वेठा आहिनि। हिकिड़ो हमरा वेठो आहे गूगल, एमेज़ॉन, फेसबुक ऐं सभई जेके वॾियूं वॾियूं कंपनियूं आहिनि लंडन में, हुनजो एक्सपीरियंस सां। ऐं ॿियो असांजो दोस्त राकेश जेको आहे सो ताज़ो PhD करे आयो आहे कंप्यूटर इंजीनियरिंग में। ऐं मां जेको आहे सो असल में आहियां यूनिवर्सिटी ऑफ सॼो कमु ख़राबु थी वियो। सो मां जेको आहे सो असल में आहियां फाइनेंस एंड बैंकिंग जो माण्हू, पर मां ताज़ो जेको आहे सो डिजिटल स्ट्रेटजी में हाणे सभु बैंकियूं काहे पयूं आहिनि, त सभिनी खे डिजिटल वर्ल्ड में जेको आहे सो पंहिंजो डेवलपमेंट करणी आहे। उन में हाणे कमु स्टार्ट कयो आहे। सो हाणे मां जेको आहे सो JP मॉर्गन में लंडन में सो मां चयो त हाणे तव्हां दोस्तनि खां जो थोरो ब्रेन पिकिंग कजे ऐं तव्हां थोरो पुछे हुन तनाज़ुर में इहो बि ॾिसिजे त दुनिया में जेको जेका नॉलेज इकोनॉमी जेका ॾाढी तेज़ी सां हाणे प्रोग्रेस थी पए थिए, ऐं डिजिटल हुनमें अहिड़ा पूरी अमेरिका, चाइना ऐं साउथ कोरिया ऐं ॿिया सभु जेको आहे सो काहे पिया आहिनि, त उनखे असां सम्झूं थोरो सिंध जे तनाज़ुर में। ऐं उन ते पोइ असांजो असुलु मक़सदु फ्री गिरी अची सिंध पवंदो, त उनखे ॾिसूं। पर हाणे उन ते हाणे कचहरी जेकॾहिं कजे त मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे जेको मां हर कंप्यूटर साइंटिस्ट खां कंदो आहियां। ॾाढो माना डम क्वेश्चन आहे, पर क्वेश्चन इहो आहे त जॾहिं असां कंप्यूटर जी स्क्रीन में, कीबोर्ड में हिकिड़ो सिंपल मैथमेटिक्स जो या अर्थमेटिक्स सवाल विझूं था, को बि लेट्स से 2+2, त उहो सवाल जेको आहे सो उन खां पोइ छा थो थिए कीबोर्ड खां वठी करे डाउन टू दी wires and the chip and the board, the motherboard we have, how does it travel and how does it translate into electronic signals, and how does the computer then know that it has to respond back with 4? So इन ते हाणे सवाल आहे त हाणे राकेश तव्हांजो छा इन सवाल जा जवाब जेके खोड़ सारा आहिनि, डिपेंड थो करे केतिरी डिटेल में वञिणो आहे। जेकॾहिं फुल डिटेल में वियासीं त 2 कलाक निकिरी वेंदा। पर आई थिंक बेसिक जेको कॉन्सेप्ट आहे, आई थिंक मांखे ट्राई करण जी कोशिशि कयां थो जवाबु ॾियण जी। उहा इहा आहे त असल में डेटा जेका तव्हां एंटर कई न, उहा मैकेनिकल तरीक़े सां कंहिं नमूने सां एंटर कई, ठीकु आहे। उहो सिग्नल पहिरियों त कन्वर्ट थींदो इलेक्ट्रिकल सिग्नल में, है न, जीअं तव्हां चयो। पोइ उहो रिप्रेज़ेंट थींदो कंहिं हिकिड़ी बाइनरी फॉर्म में, ठीकु आहे। पोइ उहा बाइनरी फॉर्म में कन्वर्ट कीअं थींदो, हुन लाइ चिप्स मौजूदु आहिनि, हुनखे एनालॉग टू डिजिटल कन्वर्टर्स चयो वेंदो आहे, ठीकु आहे न। दैट्स द सिंपलेस्ट फॉर्म ऑफ कन्वर्जन, और मोस्ट माना सभिनी खां जेके स्टैंडर्ड तरीक़ो आहे कन्वर्ट करण जो। डिजिटल में कन्वर्ट थी वियो, पोइ हिकिड़ो प्रोग्राम हूंदो जेको उन खां पोइ टेक ओवर करे वठंदो। उहो इनपुट खे वठंदो, जेका बि तव्हांजो कैलकुलेशन हूंदी, मिसाल तव्हांखे सम करिणो आहे, ऐड करिणो आहे ॿिनि शयुनि खे, उहो ऐड कंदो, ऐं उहो पोइ जवाबु ॾियण जो तरीक़ो जेको आउटपुट आहे, उहो कंहिं न कंहिं डिवाइस या त स्क्रीन हूंदी, उहो पोइ हिकिड़ो पूरो प्रोग्राम आहे जेको सॼी शइ करे थो, जंहिंजो इलेक्ट्रिकल सिग्नल्स खे कीअं ख़बर पई त हे 2 आहे, हिनखे 2 आहे ऐं जवाबु 4 आहे। हा, हुनजी रिप्रेज़ेंटेशन फिक्स्ड आहे। उहो जीअं पाण खे माण्हुनि खे कीअं ख़बर पवंदी आहे त अलिफ आहे, बे आहे, हुन हिकिड़ी कन्वेंशन सेट थियल आहे न। ईअं मुख़्तलिफ़ त ख़बर थी वई, कन्वर्ट थी वियो डिजिटल सिग्नल में। हा, पर हुन खां पोइ एडिशन कीअं कई? इहो जस्ट टाइम हिन में माना इलेक्ट्रॉनिक्स लेवल ते अगरि पाण ॾिसूं हुनखे, त इहो बेसिकली डिफरेंट वोल्टेज लेवल्स आहिनि, ठीकु आहे। त ऐं उनमें सिर्फ़ु 2 वोल्टेज वैल्यूज़ मैटर कनि थियूं। पोइ उनखे कंबाइन करे, माना जेको राकेश ॻाल्हि पई कई त बाइनरी माना 0 या 1, हा। त हिकिड़ी बाइनरी वैल्यू खे बिट चइबो आहे, ठीकु आहे। त उहा हिकिड़ी जेका बाइनरी वैल्यू आहे, उनखे उनजी वैल्यू या 0 हूंदी या 1 हूंदी। ऐं पोइ अहिड़ियूं अगरि 2 बाइनरी वैल्यूज़ हूंदियूं त उनखे गॾु कजनि, त उहे थी वेंदियूं, हिकिड़ी अगरि 0 आहे, ॿी बि 0 आहे, त टोटल वैल्यू 0 आहे। हिकिड़ी 0 आहे, ॿी 1 आहे, त टोटल वैल्यू 1 आहे।
त ईअं पंहिंजी रेंज वधी वेंदी वरी अहिड़ियूं टे पाण बिट्स गॾु कंदासीं त पंहिंजी रेंज अञा वधी वेंदी ठीकु आहे त इन अगरि पाण नंबर 4 एंटर कयो आहे त पाण खे अहिड़ियूं 2 बिट्स खपंदियूं जंहिं बल्कि 3 बिट्स अहिड़ियूं खपंदियूं जंहिंमें असां नंबर 4 खे रिप्रेज़ेंट करे सघूं ठीकु आहे हिकिड़ी बिट पहिरीं हूंदी 1 ॿी हूंदी 0 टी हूंदी 0 हिनखे बाइनरी नंबर सिस्टम चइबो आहे इहा हिकिड़ी माना मैथमेटिक्स जी ब्रांच आहे नंबर सिस्टम ठीकु आहे हाणे इन सॼो अगरि पाण ईअं नंबर्स खे रिप्रेज़ेंट करे सघूं था वैल्यूज़ खे रिप्रेज़ेंट करे सघूं था रुॻो नंबर्स न पोइ असां हिकिड़ो वैल्यू जेको सो कैरेक्टर्स लाइ बि रखी सघूं था ऐं मुख़्तलिफ़ शयुनि लाइ पाण प्लस लाइ हिकिड़ी वैल्यू रखी सघूं था ठीकु आहे त अगरि पाण इहो करे सघूं था पोइ हाणे प्रॉब्लम वञी बचे थो पाण 0 ऐं 1 खे कीअं रिप्रेज़ेंट कंदासीं इलेक्ट्रिकल लेवल ते ठीकु आहे न बिजली लेवल ते उहो जेको रिप्रेज़ेंट थींदो आहे उहो थींदो आहे वोल्टेज जे ज़रिए अगरि वोल्टेज 1.5 खां या उन खां हेठि आहे कंहिं शइ जो त उहो 0 सॾिबी ऐं उहो अगरि 3.3 या उन खां मथे आहे इहो कन्वेंशन आहे माना कॉमन कन्वेंशन आहे ऐं मुख़्तलिफ़ कंप्यूटर्स मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि इहे पर हूअं जनरली इहो त 3.3 वोल्ट्स या उन खां मथे उनजी वैल्यू हूंदी त उहो 1 सॾाइबो ऐं इहा रेंज इन करे रखी वई आहे जो अलाए सारो नॉइज़ हूंदो आहे अलाए सारो डिस्टर्बेंस हूंदो आहे रियल वर्ल्ड में जेको असां एग्ज़ैक्ट वैल्यू नथा ॾेई सघूं भाई वोल्टेज 0 हूंदो तॾहिं 0 थींदो ऐं वोल्टेज 5 हूंदो तॾहिं 1 थींदो लेट मी आस्क यू दिस मोटिवेशन छा आहे हिन सवाल जो तो हिन सवाल जा खोड़ जवाब आहिनि ऐं मुख़्तलिफ़ लेवल ऑफ डिटेल्स ॾेई सघिजे थो पहिरियों जवाब तुंहिंजो मोटिवेशन छा आहे Truth seeking अच्छा is the basic motivation. ट्रूथ सीकिंग मां मतिलबु छा मुराद आहे The basic understanding त बाबा इहो कंप्यूटर जेको आहे उहो हार्डवेयर द मैथमेटिकल लॉजिक जेका आहे उहा इलेक्ट्रिकल सिग्नल जे लेवल ते कीअं इनकोड थी थिए मूंखे इहो सम्झ में अचे थो त प्रोग्रामिंग लैंग्वेजिस जेके मथां अचनि थियूं या एक्सेल स्प्रेडशीट आहे उन में उहो लॉजिक इनकोड थी थिए प्रोग्राम थी थिए ऐं उहो सभु सम्झो पर जेको बेसिक लेवल ते इलेक्ट्रिक सिग्नल्स लेवल ते जेको आहे सो मैथमेटिकल लॉजिक आहे 2 + 2 शुड बी 4 हाउ इज़ दैट इनकोडेड इन दैट उनजी हिकिड़ो इनकोडिंग त आकाश तोखे ॿुधाई त बेसिकली सीक्वेंस ऑफ बिट्स जेके खणी करे उहे नंबर्स खे रिप्रेज़ेंट कंदा आहिनि माना टे But bits- operations के yeah, exactly. How does okay? I understand. Okay, I got not fully understand, but this time मूंखे समझ में अचे थो उहो मूंखे समझ में अची वियो पर इहो मसलो आहे त कंप्यूटर खे असां कीअं ॿुधायो त 2 ऐं 2 4 थींदा आहिनि लॉजिक गेट्स जे ज़रिए that's the Wo first, sei? that's the Wo most, sei? that's the simplest answer to that question, I guess. माना लॉजिक गेट्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जीअं बुलियन अलजेब्रा में सवाल पहिरियों त उन खां पहिरियों सवाल इहो त बुलियन अलजेब्रा में छो कन्वर्ट कयूं था आख़िर कहिड़ी बला पई आहे बुलियन में ई छो ॿी कंहिं में छो न उन जो रीज़न इहो आहे त बुलियन इज़ द सिम्पलेस्ट टू डील विथ फॉर डूइंग सेवरल ऑपरेशंस माना लॉजिक गेट्स चइबा आहिनि बुलियन मां तव्हांजो मुराद ones and zeros ones and zeros Binary system. हा बाइनरी ठीक, सिस्टम जंहिंखे चइजे जॉर्ज बुलियन नाले ते त लॉजिक गेट्स जेके आहिनि उहे बेसिकली सर्किट आहे सिंपलेस्ट तरीक़े सां वेठो आहिनि ऐं उहे सिंपल लॉजिक गेट्स जेके आहिनि न उहे बुनियादी तौर ते जेके आहिनि ॾिसंदव न त ॿ आहिनि ॿिया सॼा हुन मां कंपोज़ थी करे ठाहे सघजनि था पिया हिकिड़ो एंड टे आहिनि बल्कि हिकिड़ो एंड गेट आहे हिकिड़ो और गेट आहे हिकिड़ो नॉट गेट आहे नॉट जेको आहे न उहो छा कंदो आहे उनखे हिकिड़े पासे तव्हां 1 ॾींदो न ॿिए पासे 0 ॾींदो हिकिड़े पासे 0 ॾींदो ॿिए पासे 1 ॾींदो उपतर कंदो नॉट जो इहो कमु आहे ठीकु आहे एंड गेट जेको आहे न उनजा 2 या वधीक इनपुट हूंदा आहिनि ऐं उनजी हिकिड़ी आउटपुट हूंदी आहे सही पोइ एंड गेट छा कंदो आहे उनजे इनपुट जा जेके 2 या वधीक जेके बि इनपुट्स आहिनि जेसि ताईं उहे सॼा 1 न हूंदा न तेसि ताईं उनजी आउटपुट 1 न थींदी जेकॾहिं हिकिड़ो बि 0 थियो त उनजी आउटपुट 0 हूंदी सभिनी खे 1 थियणो पवंदो सही ठीकु आहे न टियों आहे और माना उनजा 2 या वधीक अगेन इनपुट हूंदा आहिनि पोइ उहो छा कंदो आहे जेकॾहिं सॼनि इनपुट्स मां को हिकिड़ो बि इनपुट 1 थियो न त उनजी आउटपुट 1 थी वेंदी जेकॾहिं सभई 0 थिया त पोइ उनजी आउटपुट 0 थींदी हाणे इहे आहिनि 3 बुनियादी फंडामेंटल गेट्स पोइ इन्हनि मां तव्हां कंपोज़ कंदा ज़ॉर एक्सनॉर पोइ इन्हनि गेट्स मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गेट्स तव्हां इन्हनि खे कन्वर्ट करे तव्हां उन मां सर्किट ठाहे करे पंहिंजा सिंपल एडर्स ठाहे सघो था पिया इहो जेको जॾहिं तव्हां कंप्यूटर साइंस जी तालीम हासिलु कंदा न त पहिरें साल में या ॿिए साल जी शुरूआति में तव्हांखे हिकिड़ो कोर्स पढ़ायो वेंदो आहे जंहिंखे लॉजिक डिज़ाइन चयो वेंदो आहे उन में इहो सेखारींदा आहिनि त बाबा गेट्स मां तव्हांखे जेकॾहिं एडर ठाहिणो हुजे बाइनरी एडर ठाहिणो हुजे तव्हांखे 2 बाइनरी सीक्वेंसिस मिलियल हुजनि उनखे एड करणो हुजे यूज़िंग ओनली दीस गेट्स नथिंग एल्स पोइ उनजा हिकिड़ा डिज़ाइन जेके आहिनि न पैटर्न्स आहिनि जंहिंखे चइजे तव्हां उनखे हीअं तरीक़े सां मिलाईंदो त उनजो एडर ठही वेंदो हीअं तरीक़े सां मिलाईंदो त उनजो मल्टीप्लायर ठही वेंदो बेसिकली इन्हनि गेट्स खे जीअं माना राकेश ॿुधायो इन्हनि खे कंबाइन कबो आहे त कलेक्शन ऑफ गेट्स इज़ कॉल्ड अ सर्किट हिकिड़ो माना बेसिक लफ़्ज़ आहे हुनजा जनरल लफ़्ज़
ऐं जॾहिं उनखे कंबाइन करे हिकिड़ो सर्किट ठाहिबो आहे त उन सर्किट जो को न को फंक्शन हूंदो आहे ऐं उनखे पाण उहो एडर सर्किट बि थी सघे थो ऐं उनजो वॉट इट विल डू इट इज़ डम उनजी पंहिंजी को दिमाग़ कोन्हे उनखे जॾहिं इनपुट्स मिलंदा उहो आउटपुट अहिड़ो कढंदो विच विल हैपन टू बी द सम ऑफ दोस टू इनपुट्स हा इंटरेस्टिंगली इहो सॼो हार्डवेयर लेवल इलेक्ट्रॉनिक्स ते हिन में का बि उनजो दिमाग़ कोन्हे ऐं हिन में जेको कोर कंपोनेंट जेको यूज़ थिए थो उहो आहे ट्रांजिस्टर जेको गेट जेकर पाण जेके 3 गेट ॿुधाया त उहो हर हिकु गेट में जेका की शइ जेका यूज़ थिए थी उहा आहे ट्रांजिस्टर इज़ इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट ऐं जॾहिं 60s में इहो जेको सो सिलिकॉन में ट्रांजिस्टर इजाद थियो जॾहिं खां पोइ मॉडर्न कंप्यूटर जी बुनियाद पई हाणे मज़े जी ॻाल्हि इहा आहे अॼुकल्ह जेके प्रोग्रामर आहिनि न जंहिं महिल असां वेंदा आहियूं प्रोग्राम करणु कंप्यूटर खे वी नेवर थिंक अबाउट गेट्स बिकॉज़ इट्स टू डिटेल्ड ऑफ अ लेवल ठीकु आहे न त ऐं अॼुकल्ह जा कंप्यूटर जेके आहिनि उहे ठहियल अल्टीमेटली ट्रांजिस्टर्स मां आहिनि जीअं आकाश चयो बिलियंस एंड ट्रिलियंस ऑफ ट्रांजिस्टर्स मां जेके चिप्स आहिनि न जेके अॼुकल्ह सोफिस्टिकेटेड थियूं समटाइम्स दे हैव टेंस ऑफ बिलियंस ऑफ ट्रांजिस्टर्स इन ईच ठीकु आहे ॾाढियूं ऐं उहे ट्रांजिस्टर जी जेका साइज़ आहे इट्स डाउन टू 7 नैनोमीटर स्पेस्ड अपार्ट राइट दैट्स ट्रांजिस्टर साइज़ राइट इवन अञा बि हाणे 5 नैनोमीटर 4 ते वञे थी हा हाणे इहा जेका आहे माइंड ब्लोइंग ॻाल्हि आहे असांखे ख़बर आहे असांजे व्यूअर्स खे कीअं थी लॻे पर मूंखे तमामु माइंड ब्लोइंग ॻाल्हि थी लॻे ऐं जेका कंप्यूटर साइंस जी तरक़ी कई आहे ऐं उन ते पोइ हिकिड़ो पहाको ॾींदा आहिनि कंप्यूटर साइंस में चवंदा आहिनि इट्स टर्टल्स ऑल द वे अलाए आकाश ॿुधो आहे पर हिन जी पोयां स्टोरी आहे उहा ॿुधाए तूं स्टोरी ॿुधाए न तूं हिन कंप्यूटर साइंस वारी एक्सप्लेनेशन ॾे तूं स्टोरी ॿुधाए असल छा आहे न सॼी साइंस आहे न वी डोंट थिंक अबाउट गेट्स असां गेट्स जे बारे में सोचींदा आहियूं माना हिकिड़ी पोइ हुन छा कयो आहे एब्स्ट्रैक्शन्स ठाहे छॾियूं आहिनि माना छा कंदासीं हे शइ कॉम्प्लेक्स आहे हुनजे मथां हिकिड़ी एब्स्ट्रैक्शन ठाहे छॾींदासीं पोइ उनजो इनपुट आउटपुट डिफाइन थींदो ठीकु आहे न वरी हुनजे मथां हिकिड़ी ॿी हूंदी वरी हुनजे मथां हिकिड़ी ॿी हूंदी वरी हुनजे मथां ॿी हूंदी त ईअं एब्स्ट्रैक्शन जे मथां जीअं ॿोली कीअं हूंदी आहे लैंग्वेज कीअं हूंदी आहे शुरूआत कैरेक्टर्स मां थींदी आहे पोइ वर्ड्स ठहंदा आहिनि पोइ सेंटेंसिस ठहंदा आहिनि यू नो इट्स काइंड ऑफ लाइक दैट ऑलमोस्ट इट्स वेरी ह्यूमन द वे कंप्यूटर्स हैव इवॉल्व्ड जीअं इंसानियत में ॿियूं शयूं इवॉल्व थियूं आहिनि न कंप्यूटर्स बि ईअं इवॉल्व थिया हुनजी स्टोरी आहे पूरी हिकिड़ी बुनियादी तौर खां पोइ इंक्रीज़िंग कम्प्लेक्सिटी ठीकु आहे न त बेसिकली इट्स टर्टल्स ऑल द वे जो कॉन्सेप्ट इहो आहे त हिकु कुमी आहे हुन हेठो ॿी कुमी आहे हुन हेठो ॿी कुमी आहे हर कुमी जेका आहे उहा इन खां पहिरियों जो अवकाश हिनखे जेको सो ट्रिविलाइज़ करे मां जेको सो इहो चवणु चाहियां त भाई इन खां वधीक सुठी एक्सप्लेनेशन मां अॼु ताईं न ॿुधी आहे हिन सवाल जी पर अवकाश तव्हां न एक्चुअली आई थिंक तव्हां डीजनरेट खे डिस्कशन कयो पर आउं डीजनरेट कंदुसि विथ इंटेंट हिकिड़ो इहो टर्टल्स ऑल द वे जेका स्टोरी मूं ॿुधी आहे उनमें हिकिड़ो को वॾो साइंसदान हो फिलोसफर टाइप माण्हू हो उन लेक्चर पे ॾिनो वॾो माना क्राउड आयल हो ऐं चयो दुनिया बाबा हीअं ठहियलु आहे हीअ जेको सिज आहे ऐं ग्रेविटेशनल फोर्स आहे हीअ सभु प्लैनेट जेको सो बैलेंस में आहिनि ठीकु आहे गैलेक्सियूं आहिनि असां प्रूव विया त हिकिड़ी पोड़ी हुई माना टेक्सास जी हुई हुन चयो त बाबा ऐं जेको सो हीअ त सभु कूड़ आहे ऐं दुनिया त जेको सो हिकिड़ो कछू आहे टर्टल आहे उनजी बैक ते असांजी दुनिया जेको सो ठहियलु आहे त ओॾीमहिल साइंसदान चयो त हिनखे टर्टल छा ते हिनखे इज़िली जवाबु ॾेई छॾियो त भाई इहो टर्टल किथे बीठो आहे पोड़ी चयो दे आर टर्टल्स ऑल द वे हाणे त हुनखे कीअं जवाबु ॾींदे सो असां इन खां हाणे मूव थियो हाणे बेसिक सवाल असां कवर कयो इहो तव्हां असांजे व्यूअर खे थोरो ॿुधाईंदो त व्यूअर खे या लिसनर खे जेको बि आहे लिसनर फ़िलहाल त कंप्यूटर साइंस में का कैमरा त कोन लॻाए रखी ॿुधाए छॾियो आहे व्यूअर्स में चए फ्रॉइडन स्लिप आहे छा आहे असल में ही परफॉर्मर आहे न I was playing for the viewership for the audience न इहो ॿुधाए त अॼुकल्ह कंप्यूटर साइंस में कहिड़ा जेके टे मेजर रुझानात में बि वी कैन टेक इन टाइम अवकाश तोखां शुरूआत हा त टे मेजर रुझानात कहिड़ा आहिनि कंप्यूटर साइंस में जेके असांजे नौजवाननि खे जेके कंप्यूटर में इंट्रस्टेड आहिनि उन्हनि खे ख़बर हुजणु खपनि आई थिंक पहिरियों त आहे AI जेको आई थिंक मोस्ट ऑफ पीपल सां एग्री कंदा आर्टिफिशियल इंटेलिजेंस हिकिड़ो वॾो ट्रेंड आहे ऐं जेका असांजी प्रोसेसिंग पावर कंप्यूटर जी इलाही वधी वई आहे उहो इलाही सारो डेटा जेको सो उनखे प्रोसेस करे सघे थो ऐं मुंहिंजे ख़्याल में एक्चुअली राकेश हिन ते वधीक बहितर ॻाल्हाए सघे थो पर आउं उनखे जल्दी उनखे वाइंड अप कंदुसि
त AI जेको सो छो जो असां इलाही सारो डेटा प्रोसेस करे सघूं था त थ्रू कंप्यूटर्स, त उन में कंप्यूटर्स जेको सो लर्न करे सघनि था ऐं इहा AI है। न हाणे थोरो AI थोरो आर्टिफिशियल इंटेलिजेंस थोरो बेसिक इंट्रोडक्शन हुजे जंहिं कंप्लीटली अनइनिशिएटेड माण्हू खे मे बि राकेश तव्हां डिफाइन कयो उन लेवल ते जो हिकिड़ो अनइनिशिएटेड माण्हू सम्झी सघे। ये बुनियादी तौर ते AI जेको आहे न इट्स उनजो नालो जेको आहे थोरो कंफ्यूज़िंग आहे टू बी ऑनेस्ट, माना उनखे हरू भरू पाण इंटेलिजेंस सां उनखे कंफ्लिक्ट कंदा आहियूं, पर असल छा आहे न घणा मां जेके जॾहिं बि डिफाइन कंदो आहियां AI खे मां कंदो आहियां इन टर्म्स ऑफ त अहिड़ियूं शयूं जेके हिन वक़्तु इंसान करनि था पिया उहे इंक्रीज़िंगली कंप्यूटर्स करे सघे था। माना अॼु खां 10 साल या 20 साल अॻु में न इंसान जेके आहिनि उहे माना नंबर्स वग़ैरह खे जेकॾहिं प्लस माइनस करणो हुजे पाण जेको आहे न कैलकुलेटर या कंप्यूटर थोरो यूज़ न कंदा हुआ, पर हाणे कंप्यूटर आम जाम थी वियो आहे, कैलकुलेटर बि आम जाम थी वियो आहे न, बिल्कुलु। त उहा बि हिकिड़ी क़िस्म जी इंटेलिजेंस आहे। ठीकु आहे, हाणे जेका नेक्स्ट लेवल ऑफ इंटेलिजेंस आहे जेका जंहिंमें अचे थी पई, जेके कंप्यूटर्स जेके टास्क परफॉर्म करणु शुरू करे चुका आहिनि, उहा आहे मिसाल तौरु नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग। माना हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे, तव्हां कंप्यूटर खां सवाल पुछो त बाबा हिन में हे शइ आहे या न, हिन शइ जे बारे में डॉक्यूमेंट ॻाल्हाए थो या नथो ॻाल्हाए, त तव्हां वटि अॼुकल्ह एल्गोरिथम्स आहिनि जेके तव्हां ॿुधाए सघनि था। या तर्जुमो करणो हुजे सिंधी खां अंग्रेज़ी में, उनजे लाइ इट्स वेरी ईज़ी नाउ, तव्हां डेटा खे इस्तेमालु करे खोड़ सारा एग्ज़ाम्पल्स गॾु करे तव्हां कंप्यूटर खे सेखारे सघो था पिया, लिटरली यू कैन टीच इट लर्न्स। पर उहो ईअं न आहे, इट्स नॉट मैजिक। माना आमतौर ते AI ईअं प्रेज़ेंट कई वेंदी एज़ अ मार्केटिंग टर्म, it's not magic, it's just algorithms. At the end of the day, you're doing ones and zeros, it's turtles all the way, right? पर हिकिड़ी ॿी लेयर ऑफ एब्स्ट्रैक्शन आहे जेका हाणे पॉपुलर थी वई आहे, ऐं उनजे मौजूदगी जो या उनजे हाणे पॉसिबल थियण जो सभिनी खां वॾो रीज़न इहो आहे त असां वटि इनफ डेटा जेका आहे न अवेलेबल आहे डिजिटाइज़ थियल में, जो असांजा जेके एल्गोरिथम्स अॼु खां 30 साल अॻु में प्रपोज थियल आहिनि, हाणे उहे इफेक्टिवली ऑपरेट करे सघनि था पिया। उनजी छा वजह आहे? रुगो डेटा या मशीन पावर बि हुनजो? ॿई बोथ आई थिंक ॿई, यस। AI जेको एवरीडे एग्ज़ाम्पल कहिड़ो हूंदो? मिसाल अलेक्सा जेका आहे अमेज़ॉन जी, ऐं ॿिया 2-3 तव्हां जेके थोरो असांजे लिस्टर्स खे इंफॉर्म कयो। यार मतिलबु खोड़ मिसाल आहिनि जेको आहे AI जा। माना अॼुकल्ह अलेक्सा ऐं गूगल होम जा डिवाइसिस त काफ़ी कॉमन थी विया आहिनि, पर अॼुकल्ह फ़ोन्स बि काफ़ी उन्हनि में बि खणी AI बिल्ड आहे। जीअं तव्हां कैमरा ते फोटो था कढो न जंहिं महिल, त उहो फोकस कंदो आहे, माण्हू जे चहिरे खे ॻोल्हे वठंदो आहे, या बैकग्राउंड इट नोज़ बैकग्राउंड किथे आहे, त इट नोज़ हाउ टू चेंज कलर्स। इहो सॼो हुन में AI आहे बेसिकली। उन में एल्गोरिथम्स आहिनि जेके तव्हांजा सिग्नल प्रोसेस था कनि इन रियल टाइम। नेटफ्लिक्स बि त AI यूज़ नेटफ्लिक्स AI आहे। कहिड़ी क़िस्म जी फिल्मूं पसंदि आहिनि? हा, उहो तव्हांजा रिकमेंडेशन सिस्टम्स जेके में आहिनि, अमेज़ॉन में तव्हां वञो था, गूगल में वञो था, तव्हांखे रिकमेंड जेके रैंक ऑर्डर कनि था, तव्हांजी व्यूइंग हिस्ट्री ॾिसी करे पुराणी उहो रिकमेंड थो करे त कहिड़े टाइप्स जी फिल्मूं तव्हांखे नॉर्मली पसंदि आहिनि, त उहो वञी एक्सपेक्ट थो करे रोमांटिक त अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि जो तव्हां राकेश जेका कई पहिरीं, हुनखे आउं थोरो माना हिकिड़े डिफरेंट व्यू सां प्रेज़ेंट कंदुसि। आई थिंक इट्स वेरी इंपॉर्टेंट। राकेश चयो पियो, जीअं तव्हां चयो पिया, त उहा जेको AI आहे उहो का बि हिकिड़ो नओं मैजिक कोन्हे, ठीकु आहे न। उहो बसि हिकिड़ो एल्गोरिथम आहे, हिन में का बि इनहेरेंटली हिकिड़ो टेक्नोलॉजिकल लीप न आहे AI इटसेल्फ, ठीकु आहे न। इहो कंटिन्यूएशन आहे कंप्यूटर साइंस जो। इट्स कंटिन्यूएशन, इट्स नॉट अ ह्यूज, माना हिकिड़ो वॾो जंप न आहे, त नई टेक्नोलॉजी न आहे। हिकिड़ी शइ खे तव्हां वरी माना इलाही नंबर में ब्रूट फोर्स जेके चइबो आहे, उन में तव्हां कयो त तव्हांखे AI मिलंदो। ऐं मशीन पावर जेको ॿ रीज़न सां डिफाइन कया, हिकु त डेटा तमामु वधी वई आहे, ॿियो मशीन पावर तमामु वधी वई आहे। पर शायदि डेटा बि हुन करे वधीक वधी आहे जो मशीन पावर वधी वई आहे। आई वुड एक्चुअली मां कॉज़ालिटी जेकॾहिं मां ड्रॉ कंदुमि त मां रिवर्स कंदुमि, छो त मुंहिंजे ख़्याल में ऑब्वियसली बोथ फीड इनटू ईच अदर, ठीकु आहे न, ॿई हिक ॿिए खे रीइंफोर्स कंदा आहिनि। पर मुंहिंजे ख़्याल में डेटा जी एग्ज़िस्टेंस जेका आहे न मोटिवेशन ऐं मार्केट कंडीशंस क्रिएट थी करे मशीन पावर खे इन तरीक़े सां इस्तेमालु करण जे लाइ। अल्टीमेटली इट्स ऑल अबाउट इकोनॉमिक्स टू, रिमेंबर टेक्नोलॉजी बज़ाते ख़ुदि वैक्यूम में ऑपरेट कोन कंदी आहे, राइट। त इकोनॉमिक्स जेका आहे न उहा ड्राइव करे थी पई बेस्ड ऑन डेटा, जेका डेटा कंपनीज़ स्टोर कई आहे पोइ 15-20 साल 30 सालनि में, पंहिंजी उन्हनि एक्सपीरियंसिस कया आहिनि। हाणे माण्हू सम्झनि था पिया त वी कैन ऑप्टिमाइज़ ऑलमोस्ट एवरी टास्क यूज़िंग दैट इंफॉर्मेशन, ठीकु आहे न। त उहो हिकिड़ो की ड्राइवर आहे, इकोनॉमिक ड्राइवर आहे हिन टेक्नोलॉजी जे प्रोलिफरेट करण जो। उनजे करे ई चिप्स सस्तियूं थियूं थियनि, बिकॉज़
once you make enough of them, economies of scale kick in, and then on it goes. You know. वरी अचां रुझान आते त पहिरियों असां इहे आयो त काफ़ी डाइग्रेशन थी वई अवकाश तव्हां ॿिया ॿ पे ॿुधाया मे बी ब्रीफली very briefly ॿियो highly subjective आहे सिर्फ़ु मुंहिंजो ओपिनियन आहे इहो मुंहिंजे ख़्याल में maybe not everybody shares it उहो आहे quantum computing quantum computing I was going to say that actually because that relates to the machine power as well, right? सही that's it इहो जेको सो इलाही हिकिड़ो पावरफुल वे ऑफ कंप्यूटिंग आहे ऐं अॼुकल्ह उहो काफ़ी माना त कंस्ट्रेंड इन्वायरमेंट में थींदो आहे ऐं जीअं माना हीअ जेको अॼु जो कंप्यूटर आहे जेको नॉर्मल कंप्यूटर पाण ॾिसूं था मोबाइल में पीसी में उहो उन जी शिकल जेका सम्झो 40s ऐं 50s में हुई 1940s 50s में तक़रीबन लॻभॻि उहो ई शिकल आहे क्वांटम कंप्यूटिंग जी अॼु जेका चेंज आई हुई ट्रेडिशनल कंप्यूटर में उहा जॾहिं लेट 50s ऐं 60s में जॾहिं ट्रांजिस्टर ईजाद थियो हो जेको हिकिड़ो वॾो लीप फॉरवर्ड हो ठीकु आहे न उहो अगरि अहिड़ो लीप फॉरवर्ड एॾो वॾो ब्रेक थ्रू इक्विवेलेंट क्वांटम में थिए त क्वांटम विल एक्चुअली पिक अप इनखे थोरो वधीक तव्हां एक्सप्लेन करो बेसिकली जेको ट्रांजिस्टर आहे उहो जेको हीअ जेका गेट्स आहिनि उनखे ठाहे सघे थो ठीकु आहे उनखां पहिरीं जेके गेट्स हुआ उहे वैक्यूम ट्यूब्स ऐं इन्हनि जे ज़रिए इलेक्ट्रिकली उहे इम्प्लीमेंट थींदा हुआ जेके इलाही अनस्टेबल हुआ इन ई तरीक़े सां क्वांटम कंप्यूटर अॼु इलाही अनस्टेबल आहे उन हिकिड़ी परफेक्ट कंडीशन्स खपनि उन वॾी स्पेस खपे ऐं आहे छा हाउ इज़ quantum computing different from the existing computing? How much time do we have? I think we'll make it up. बुनियादी तौर ते जेकॾहिं फंडामेंटली ॾिठो वञे न जेका हाणे पाण हिन महिल ताईं ॻाल्हि कई आहे न बाइनरी बिट्स जी there is determinism in them 1 1 or 0 0 add कयो था 1 ऐं 0 है ना whatever quantum flips that उन में जेका ऑपरेशंस आहिनि न सॼा प्रोबेबिलिस्टिक आहिनि that is one major difference ठीकु आहे ऐं ॿियो जेका आहे न उन में जेका स्टेट आहे न कंहिं बि शइ जी उहा फिक्स न आहे उहा सुपरपोजिशन जे थ्रू क्रिएट कई वेंदी आहे हाणे उन में पाण क्वांटम मैकेनिक्स में हलिया वेंदासीं पर बेसिकली चवण जो मक़सदु इहो आहे फंडामेंटली ऑपरेट इन अ डिफरेंट वे from the ground up. So because it is probabilistic, it can find solutions much faster and quicker than not just that traditional computing. उन जे probabilistic हुजण जी वजह जेका आहे न असल जेका फिजिक्स आहे उहा हेल्प कंदी आहे कंप्यूटेशन खे जेका कमु तव्हां हिन वक़्तु हिकु चिप मां कयो था ट्राई इमेजिनिंग जेके तव्हांखे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट यादि हुजे goes back to our initial question, right? Which is what? The whole chips and how does it work exactly छा आहे जो जेको बाइनरी कंप्यूटर आहे इहो ट्यूरिंग जीअं डिज़ाइन कयो हिकिड़ो थियोरिटिकल कंप्यूटर ठाहियो ठीक आहे ट्यूरिंग हिकिड़ो साइंटिस्ट हो मैथमेटिशियन हो या थियोरिटिकल कंप्यूटर ठाहियो ऐं जेको रियलाइज़ थियो थ्रू बाइनरी कंप्यूटर्स ठीकु आहे न हाणे उहो बाइनरी जेको आहे हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे जंहिंखे इम्प्लीमेंट कयो वियो आहे ट्रांजिस्टर जे ज़रिए ऐं उनखां ट्रांजिस्टर खां पहिरीं इम्प्लीमेंट कयो वियो वैक्यूम ट्यूब्स जे ज़रिए ठीकु आहे त तीअं ई क्वांटम कंप्यूटिंग हिकिड़ो अलॻि मॉडल आहे हिकिड़ो अलॻि एब्स्ट्रैक्शन आहे ऐं उनखे इम्प्लीमेंट कयो थो वञे क्वांटम फिजिक्स जे ज़रिए क्वांटम कंप्यूटिंग इज़ अचीव्ड थ्रू क्वांटम फिजिक्स ऐं क्वांटम फिजिक्स में बि ॿ टे टेक्निक्स आहिनि उनमें हिकिड़ी स्पिनट्रॉनिक्स आहे ऐं ॿियूं ॿ टे आहिनि जेके मूंखे ख़बर कोन्हे पर उहे physically there are different techniques to achieve quantum computing. So it's a complete revolution basically in summarize kaje. Fundamental paradigm change. It is as fundamental as Turing's model from the 30s. It is as fundamental as, and we don't know what exists on the other side of it. It is actually very exciting right now from that angle. Krish, quickly my add kya वो जो है ना हिन वक्त democratization of programming जेका थी थी पई जेका it's a very often unspoken of पर हिन वक्त जेका है ना computer science is the new mathematics ठीक है ना सॼी दुनिया में ना माण्हू प्रोग्रामिंग सिखंदा पिया in 10-20 years we'll have a lot more programming literate people and I am really excited about living in that world मां ॾाढो ख़ुशि आहियां त इहा शइ थियण वारी आहे because it is going to happen ऐं इहा जेका शिफ्ट आहे न इहा बुनियादी तौर ते चेंज कंदी असां how we live with each other I think उन जा जेके रिप्रोकशंस आहिनि न जेके थियण वारा आहिनि ऐं सॼी दुनिया में थींदा दिस गोज़ बैक टू पाण जेका पोएं एपिसोड में ॻाल्हि कयूं पिया नॉलेज इकोनॉमीज़ ऐं सिंध जो हुन में किरदारु मतिलबु वी आर एट द कस्प ऑफ समथिंग मेजर मॉड्यूलो क्वांटम कंप्यूटिंग मॉड्यूलो AI दिस इज़ अ थर्ड ट्रेंड ऑलमोस्ट
जेको एतिरो पाण ॻाल्हायो न वेंदो आहे जेतिरी प्रोलिफरेशन थिए थी पई न हिन वक़्तु प्रोग्राम पोयनि 5 सालनि में फॉर एग्जांपल पाइथन तमामु कॉमन लैंग्वेज आहे लिंगुआ फ्रैंका बणिजी वई आहे ऑलमोस्ट नंढा नंढा ॿार बि हाणे पाइथन जा प्रोग्राम था लिखनि पिया इट्स गोइंग टू जस्ट ग्रो फ्रॉम हियर सो आई एम वेरी एक्साइटेड अबाउट इट माना उन में माण्हू पाण कमु नथो करे पर माण्हू कंप्यूटर खेसिखारे छॾे त हीअं कमु करिणो हा हा अहिड़ा ॿ टे मिसाल आहिनि मशहूरु न्यूज़ आइटम पंहिंजो टाइम ख़तमु थियण वारो आहे पर जेको आहे बसि ॿ टे मिसाल आहिनि जिन में माण्हू पंहिंजी जॉब्स ऑटोमेट करे छॾियूं ठीकु आहे न पोइ बसि पार्टी हले पियो ऐं तव्हां पाण खिलूं था पिया पर खोड़ अहिड़ी जॉब्स आहिनि तव्हां प्रोग्राम लिखी करे माइंड नंबिंग जेको आहे ग्रंट वर्क हूंदो आहे इज़िली ऑटोमेट था करे सघो पिया त जेकॾहिं तव्हां प्रोग्राम हूंदो तव्हां सोची अथव शयुनि खे फंडामेंटली ॿिए नमूने सां हर शइ तव्हां ऑटोमेशन जे पर्सपेक्टिव खां सोची अथव ठीकु आहे न त what jobs will mean will change in 10 years I think I don't think we think about it as often as माना कमु कीअं कजे इन ते सोचणु घटि थी वेंदो कमु कंहिंखां कीअं कराइजे उन ते सोचणो थी माना मेटा थिंकिंग आहे हा interpersonal skills will become more important than anything else that's माण्हू आमतौर जेकी टेक्नोलॉजी खां थोरो रिद आहिनि न उहे रिद आहिनि उहे भाउ थींदा यार शइ कंप्यूटराइज़ थींदी छा थींदो एक्चुअली वैल्यू वधी वेंदी हिननि स्किल्स जी जेके इंटरपर्सनल इंटरेक्शन्स आहिनि न उन्हनि जी वैल्यू वधी वेंदी छो त इट विल बी मां अगेन आई एम वेरी ऑप्टिमिस्टिक अबाउट इट पर विल बिकम मोर ह्यूमन समहाउ बिकॉज द ग्रंट वर्क विल बी गॉन होपफुली Well, Rakesh seems to be very much more optimistic than I am, but we'll conclude the episode on this one, and the next episode के असां पोइ इतां खां कंटिन्यू करे सघूं था maybe can't guarantee